ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم بسم الله الرحمن الرحيم والفجر وليال عشر وقال النبي صلى الله عليه وسلم ما من أيام عمل الصالح أحب إلى الله من هذه الأيام العشر فقالوا يا رسول الله صلى الله عليه وسلم ولا الجهاد قال رسول الله صلى الله عليه وسلم ولا الجهاد في سبيل الله إلا رجل خرج بنفسه وماله فلم يرجع من ذلك بشيء أو كما قال عليه الصلاة والسلام हर किस्म जी हमदई सना वदाई वाखान किबरियाई अकेले अल्लाह वहदहु ला शरीक जुगाए ला तादाद अणगण्या बेहिसाब दुरूद सलाम जन हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात है जेके अल्लाह रब्बुल आलमीन इन पूरी कायनात जलाए रहबर और रहनमा हादी और मुर्शिद रहमत लिल आलमीन बनाए करे मबूस फरमाए वाजिबुल एहतराम सामीन किराम हलंदड़ महीनो
इस्लामी महीननि जे तरतीब जे हिसाब सां 11हों महीनो हली रहियो आहे ऐं हिन 11हें महीने जो नालो आहे ज़िलक़ादा। इन्हीअ खां मथां ज़ुल्हज्जा महीनो अचण वारो आहे। हज वारो महीनो जेको आम ऐं मशहूर मारूफ़ ज़बान में नालो हज वारो महीनो करे इस्तेमालु कयो वेंदो आहे। इन हज वारे महीने में अल्लाह रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगम्बर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे नेक कम करण जी तमामु घणी ऐं वॾी तरग़ीब ॾिनी आहे। ऐं इन हज वारे महीने में इस्लाम जे 5 रुकननि 5 बुनियादी नुक़्तनि मज़ा हिकु रुकन या हिकु अमल हज जो अमल आहे जेको इन हज वारे महीने में अदा कयो वेंदो आहे। ऐं हज अल्लाह करीम पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो त हज अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे। मन इस्तताअ अलैहि सबीला। ऐं जेको बि माण्हू हज जी ताक़त रखे थो उन्हीअ माण्हू जे मथां हज करणु वाजिब आहे, फ़र्ज़ आहे। उहो इंसान हज करे। ऐं कुझु हदीसनि मज़े त एतिरे क़दुरु तरग़ीब ॾिनी वई आहे जीअं ई तव्हां वटि हज जी रक़म चे फ़ौरन हज कंदा करियो। छो जो अॻिते ख़बर कान्हे तव्हां जे लाइ कहिड़ा मसइला पैदा थियनि। अॼु तव्हां वटि इहा हज जी रक़म आहे, सुभाणे या आईंदा साल या ज़िंदगी जे कंहिं बि साल में इहा रक़म तव्हां वटि न थी सघे ऐं पोइ तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन सां वञी करे हिन दुनिया मां रवाना थींदा वञी मिलो त गुनहगार थी करे मिलो। इन्हीअ जे करे ज़िंदगी जे कंहिं बि साल में इंसान वटि एतिरी रक़म गॾु थी पवे, एतिरो मुनाफ़ो फ़सल मां मिली थो पवे जो उन्हीअ मज़ा आउं हज करे वेंदुसि हलियो त इन्हीअ माण्हू ते हज फ़र्ज़ आहे जो उहो माण्हू हज करे छॾे। एतिरे क़दुरु हज लाज़मी आहे इंसान ते जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे इन शइ जी का परवाह कोन्हे का। हालांकि कहिड़ा मोहम्मद रसूलुल्लाह ज़िंदगी पढ़ूं था त राति ॾींहुं उम्मत जे लाइ केतिरे क़दुरु फ़िक्रमंदी आहे जो रोईंदे रड़ंदे अल्लाह करीम खां दुआऊं कनि पिया त अल्लाह मुंहिंजी उम्मत आहे, मुंहिंजी उम्मत आहे। पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे इन शइ जी परवाह कोन्हे का तो को मुझो उम्मती यहूदी थी करे मरे या ईसाई थी करे मरे, हज जी ताकत हुजे साईं हज न करे वो मरी वियो इन हालत में जो समझो ईसाई या यहूदी थी करे मरे तो। अंदाज़ो लगायो हज एतिरे क़दुरु अहम ऐं ज़रूरी अमल आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं को माण्हू सही माना हलाल रक़म सां अक़ीदत तौहीद सां नियत जज़्बे अल्लाह सां अक़ीदत मोहब्बत अल्लाह जी रज़ा जे लाइ माण्हू तैयारी फुल करे वञी करे हज जा रुकन अरकान मुकम्मल करे हज करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन वटि इन्ही माण्हू जे लाइ बदिलो छा रखियलु आहे इल्लल जन्नह। बसि जेकॾहिं इन्ही हालत में इहो इंसान गुनाह तो माफ़ थी विया हलिया, पर जेकॾहिं इहो इंसान जीअं मरे थो इत्तेफ़ाक़न इन्हनि ॾींहाड़नि में त इन इंसान जो ठिकाणो डायरेक्ट जन्नत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इन इंसान जे लाइ एतिरे क़दुरु वॾो मक़ाम ऐं मर्तबो सुठो ऐं सुहिणो बदिलो रखियो, इन खे चइबो आहे क़दरदान रब। पर असांखे कहिड़ी ख़बर त जन्नत छा आहे, असांखे कहिड़ी ख़बर त जहन्नम छा आहे। जेकॾहिं जहन्नम जी हौलनाकियुनि तबाहियुनि बर्बादियुनि जी असांखे ख़बर हुजे, जन्नत में केतिरा सुकून मिलंदा उन्हनि जी असांखे ख़बर हुजे न त जीअं असीं दुनिया जे लाइ भॼ डुक कंदा आहियूं न, इहा का ॻाल्हि का हैसियत ई कोन थी रखे जहन्नम ऐं जन्नत जे लाइ डुक भॼ करण जे लाइ। त जन्नत में दाख़िल थियूं जहन्नम खां बचूं।
मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं कंहिं माण्हू खे ख़बर पइजी वञे त जन्नत छा आहे, इन माण्हू खे सुम्हणु विसरी वेंदो हलियो। हर उहो अमल करे गुज़रंदो जेको हुनखे जन्नत ताणी पहुचाए। ऐं जंहिं माण्हू खे ख़बर पइजी वञे हली न त जहन्नम छा आहे, त उन माण्हू खे बि सुम्हणु विसरी वेंदो हलियो। त आऊं अहिड़ो को अमल गुनाह जो करे न विझां, गफ़लत गाफ़िल थी न पवां, जंहिंजे करे जहन्नम जो शिकार थी न वञा हलियो। इन जे करे उहो गाफ़िल थींदो ई कोन, हर वक़्तु नेकी जे अमलनि में लॻो पियो हूंदो त गुनाह ॾांहुं माइल थिया ई न। उहो गुनाहनि वारी सोहबत मजलिस, गुनाहनि वारो वक़्तु अहिड़ो मौक़ो अचे ई न ज़िंदगी में। असांखे कहिड़ी ख़बर जहन्नम छा आहे, असांखे कहिड़ी ख़बर जन्नत छा आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस किताब सही मुस्लिम में हदीस मुबारक आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, महशर जे मैदान में हिकिड़े माण्हू खे आंदो वेंदो जेके दुनिया में दुनिया जी हर नेमत ॾिनी वई हूंदी, ऐशो इशरत सां ख़ुशहाली सां पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी हुन गुज़ारी आहे। जेॾीमहिल उहो मरंदो महशर मैदान में हुनखे आंदो वेंदो, ॾे ख़बर ज़िंदगी हयाती कीअं गुज़ारे आए, ॾाढी ख़ुशहाल ॾाढी सुकून भरी ज़िंदगी गुज़ारे आयो आहे। अल्लाह ताला जे प्यारे पैगम्बर फरमायो त इन माण्हू खे जहन्नम जा सिर्फ़ु हिकिड़ी झाती पाराई वेंदी। जहन्नम में दाख़िल कोन कयो वेंदो को मिंटनि लाइ कलाकनि लाइ, सिर्फ़ु झाती हिकिड़ी पाराई वेंदी या हिकिड़ो गोतो ॾियारियो वेंदो, जहन्नम में दाख़िल करे फौरन कढियो वेंदो। नबी से फरमायो त अल्लाह ताला जे तरफ़ां सवाल थींदो, ॾे ख़बर दुनिया में का नेमत ॾिठई, को सुख ॾिठई, का ख़ुशी ॾिठई? चवंदो अल्लाह मूं का बि ख़ुशी कान ॾिठी आहे। छा आहे, रुगो सिर्फ़ु जाती पाराए ॿाहिरि कढियऊं, सभु ख़ुशियूं विसरी वयूं हलियूं, सभु ऐशो इशरत वारी ज़िंदगी विसरी वई हली, मस्तियुनि मौजनि वारी ज़िंदगी विसरी वई हली। अंदाज़ो लॻायो त पोइ जेके जहन्नम में दाख़िल थींदा उन्हनि जो छा हाल थींदो। ऐं सां गॾु इहो सोचियो आहे त असांजो कहिड़नि माण्हुनि में शुमार आहे। नबी से फरमायो वरी ॿिए माण्हू खे आंदो वेंदो जंहिंजी ज़िंदगी सदाईं ॾुखनि में गुज़री, तकलीफ़नि में गुज़री, नेकियूं कंदे ताना मेहणा कई ख़ुशियूं कई तरह जूं आयूं जेके शरीर जे ख़िलाफ़, पर उनखे लताड़े छॾी, कंहिंजी बि परवाह कोन कई। बाबा पहिरियां थी न हर नेकी जो अमल करे गुज़रियो, बुछड़ाई दुनियावी ख़वाहिशात दुनियावी सुकूननि लज़तनि खे पुठि पोयां उछले छॾी। उन माण्हू खे जन्नत मज़ा हिकिड़ी जाती पाराई वेंदी ऐं पुछा कयो वेंदो त ॾे ख़बर दुनिया में को ॾुख ॾिठई? उहो चवंदो त अल्लाह दुनिया में मूं को ॾुख ॾिठो ई कोन्हे को। हीअ आहे जहन्नम ऐं जन्नत। जहन्नम मां सिर्फ़ु झाती पाराइण ते दुनियावी ख़ुशियूं विसरी वयूं, ऐशो इशरत वारी ज़िंदगी विसरी वई। जन्नत मज़ा सिर्फ़ु झाती पाइण ते दुनियावी ॾुख सभु विसरी विया हलिया। अञा इन खां अॻिते थोरो हलो, सही सुनन तिरमिज़ी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंमहिल जन्नती जन्नत में जहन्नमी जहन्नम में हलिया वेंदा त पोइ अल्लाह तबारक व तआला मौत खे आणींदो हिकिड़े घेटे जी शिकल में, ऐं उन जन्नत ऐं जहन्नम जे विच ते सभिनि खे मुखातिब करे ॾिनो, हीअ मौत आहे। उन मौत खे ओॾीमहिल ज़िबह करे, मौत खे बि मौत ॾेई करे मौत जो हमेशह जे लाइ कमु तमामु कयो वेंदो। नबी साईं फरमायो त जन्नती जेके जन्नत में दाख़िल थियल हूंदा न, जन्नत इहे ॾिसंदा मंज़र त, ऐं अल्लाह ताला फरमाईंदो त जन्नतियो हाणे तव्हांजे लाइ मौत आहे ई कान, मौत ईंदो ई कोन। नबी साईं फरमायो त जन्नती एतिरा त ख़ुशि थींदा जेकॾहिं इन ख़ुशी में मरण मुमकिन हुजे हा न त जन्नती इन ख़ुशी में मरी थो वञनि हलिया, पर मौत मरी वियो। एॾी वॾी ख़ुशी थींदी जन्नत में दाख़िल थियण खां पोइ, मौत ॾिसण खां पोइ। नबी साईं फरमायो जंहिंमहिल जहन्नम ई ॾिसंदा एॾो त ॾुख थींदो न, एॾो त गमज़दा थींदा जेकॾहिं सिर्फ़ु मौत जे मरण जे करे हिननि जो मरण मुमकिन हुजे हा न त हीअ मरी वञनि हलिया त हाणे छा थींदो असांजो? मौत त हाणे ईंदो ई कोन, सॼी ज़िंदगी हमेशह जे लाइ पिया हिन अड़ाहनि में सुणंदासीं कढ़ंदासीं। हा, असांखे कहिड़ी ख़बर त जहन्नम छा आहे? तॾहिं त एतिरो कुझु सम्झाइण जे बावजूद बि नथी थिए न असांजी इस्लाह।
नथा आणियूं न पंहिंजो पाण में सुधारो। हितां ॿुधूं था हितां कढूं था। आउं सम्झां थो त हाणे इहो मिसाल बि ग़लति चवणु खपे जो हितां काशे दाख़िल थी करे हितां निकिरे त घटि में घटि का अंदरि कुझु त रहंड अचे, पर न ही मथां ई थी हली वञे हली। छो? असांजा दिमाग़ बि बंदि आहिनि, असांजा क़ल्ब बि बंदि थी चुका आहिनि। तॾहिं त इस्लाह कोन थी थिए। हालांकि मोहम्मद करीम ते कलमो पढ़ण वारा मुसलमान, सही बुखारी खणो, हज़रत हंज़ला रज़ी अल्लाहु ताला अन्हु को गुनाह जो कमु कोन कयो आहे, सिर्फ़ु वञे पियो रस्तो वठी करे अबू बकर सां मुलाक़ात थी। अबू बकर हंज़ला मुनाफ़िक़ थी वियो अथई। हंज़ला अल्लाह जी रहमत खां महरूम आहे। हंज़ला अल्लाह जी तरफ़ां जेके नेमतूं मिलंदियूं उन्हनि खां महरूम थी चुको आहे, मुनाफ़िक़ थी वियो आहे। अॼु मुनाफ़िक़ लफ़्ज़ असांजी ज़ुबाननि ते आम आहे। फलाणो वॾो मुनाफ़िक़, फलाणो वॾो मुनाफ़िक़, फलाणो वॾो, पर ख़बर आहे त मुनाफ़िक़त आहे छा? मुनाफ़िक़त इंसान खे कहिड़े दर्जे ते पहुचाईंदी आहे? अबू बकर हंज़ला मुनाफ़िक़ थी वियो हलियो। हंज़ला ॾे ख़बर मसलो छा थियो तोसां? तो कहिड़ो अहिड़ो कमु? छा कंहिंजी गिला कई? न। कूड़ ॻाल्हाई? न। कंहिंसां वादे खिलाफ़ी कई? न। झगड़ो करे कंहिंखे गारियूं ॾिनियूं त इहे सभु मुनाफ़िक़त वारा अमल इहो कई? न। अल्लाह रसूल सां का दगाबाज़ी कई अथई? न। पोइ आख़िर कमु कहिड़ो आहे जंहिंजे करे हंज़ला मुनाफ़िक़ आहे? जे अबू बकर मसलो ही आहे, जेॾी महिल अल्लाह जे हबीब वटि वेहंदा आहियूं उते क़ुरान पढ़बो आहे, हदीस पढ़बी आहे, जन्नत बयानु थींदी आहे त ॾिसंदा आहियूं त असीं जन्नत साम्हूं पिया ॾिसूं। जहन्नम बयानु थींदो आहे त बाह ॾिसी करे, अदाब ॾिसी करे दिलि फाटे थो, कढ़ूं था त अल्लाह इन खां बचाए था। पर जीअं ई न ॿाहिरि निकिरंदा आहियूं इहे शयूं असांजे ज़हन में ई कोन थियूं अचनि। हंज़ला मुनाफ़िक़, हंज़ला जेकर इहा मुनाफ़िक़त आहे त पोइ अबू बकर बि मुनाफ़िक़ आहे। ॿई सहाबी गॾिजी करे निकिता। असां 7 साल नमाज़ कान पढ़ी, परवाह कोन्हे का, असां इंशाअल्लाह पढ़ंदा बि। ही मुसलमानियत आहे असांजी। अड़े को अमल गुनाह जो कयो ई कोन्हे, ईअं मुनाफ़िक़ आहियूं। हा असीं नमाज़ूं पढ़ूं न पढ़ूं तव्हां खां भला आहियूं, तव्हीं नमाज़ूं पढ़ो, तव्हीं क़ुरान पढ़ो, इहे तव्हांखे सभु बख़्शे मुबारक। इहे मुसलमान पियो चवे। अब जहन्नम बि त ठही आहे माण्हुनि जे लाइ। बासान में वियासीं न, मड़ई ख़ैर आहे, मड़ई ख़ैर आहे। अल्लाह अकबर। क़ुरान खां पुछंदासीं न मड़ई ख़ैर करण वारनि जो हालत छा आहे? ॿई साहिब ज़बर आया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजी ही कंडीशन आहे, ही हालत आहे। तव्हां वटि वेहूं था, क़ुरान ॿुधूं था, हदीसूं ॿुधूं था, जहन्नम ऐं जन्नत जा तज़किरा ॿुधूं था, असांजी कैफ़ियत ही थी वेंदी आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॿाहिरि निकिरूं था त असांजी कैफ़ियत तब्दील थी वेंदी आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, ओ अबू बकर, ओ हंज़ला, ओ इहा ई मोमिननि जी सिफ़त आहे, इहा ई मोमिननि जी निशानी आहे। क़ुरान बि ॿुधाए थो त इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमाना। ओ मोमिन उहे अथव, मुसलमान उहे अथव जंहिंमें रब जे क़ुरान जो आयतूं पढ़ियूं वञनि थियूं, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान पढ़िया वञनि था, उन्हनि जा दिलि ॾकियूं पवनि था, रोकता रोइनि था। आख़िरत जो ग़म उन्हनि खे जहन्नम जो होलनाकियूं ॿुधी करे खाईंदो आहे, ओ जन्नत जो नेमतूं ॿुधी करे तड़प खाईंदो आहे त असां ज़िंदगी में कहिड़ा नेक अमल कया आहिनि जिन्हनि जे करे असांखे इहे नेमतूं हासिल थींदियूं बि के कोन थींदियूं। किथे असांजो रब करीम असां खां रुठल त न आहे, रुसियल त न आहे। किथे मरंदे मरंदे असांखे इस्लाम जी मौत नसीब थींदी बि के कुफर जी मौत नसीब थींदी। ओ किथे मशर जे मैदान में अल्लाह जी रहमत नसीब थींदी या कान थींदी। हर वक़्त फ़िक्रमंद रही करे अल्लाह खे राज़ी करण जा अमल कंदा आहिनि, नाफ़रमानी नाराज़गी वारे अमलनि खां परे भॼंदा आहिनि। वज़ादतुम ईमान, ओ इन्हनि जो ईमान वधी वेंदो आहे। हिकु नमाज़ पढ़ण खां बाद ॿिए ॾींहुं नमाज़ जो फ़िक्र आहे, दुआ घुरिया कान घुरिया बि दुआ जो फ़िक्र आहे। सुबुह जा अज़कार कया या न कया, शाम जे अज़कारनि जो फ़िक्र आहे। ओ जेको हलाल खाऊं पिया या हराम खाऊं पिया इन शइ जो फ़िक्र आहे। गुनाह केतिरा कया आहिनि, माफ़ी केतिरी घुरी आहे, नेक अमल केतिरा कया आहिनि, अॻिते केतिरा करणा आहिनि, केतिरा ज़ाया करणा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जे घर में केतिरा दफ़ा हाज़िरी भरी आहे। ओ मोमिन मुसलमान जी निशानी आहे तो फ़िक्रमंद हुआ त इन्हनि शयुनि जे लाइ। अॼु अड़े ॾे ख़बर, ओ ही ज़रात वारा तुंहिंजा पैसा आया कोन आहे, तो वटि मैसेज आयो? ही ॿाहिरि हिकु हिकु खां पुछा करी पियो, ये ॾे ख़बर तव्हांजी किस्त आई आहे कोन आई आहे? पैसो 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 बसि।
ये दे खबर ओ केबिन फिलाने जी खड़ी वही थे अली हुते आऊं बिठवा जेसी ताणी ने पूरे स्टाफ के न बुधाया न तेसी ताणी कमाल तुम कयो ही कोन न यार मुंह नहीं खबर दी मां इन के खबर ही कान हुई अरे यो कना सोचो दऊं दाड़े नमाज हिकड़ी कान पड़ी आ उन्हें जी हालत छा थींदी हिते दी केबिन के छडाइण वारा पोया कोड़ बखणाइण वारा अठ पोया छडाइण वारा न लूस पाई करण वारा नास पाई करण वारा पंजो सोजो पैसा बिन तीर वारा कलर वारा इनन जे पोया या दे खबर काल कांदो थियो कोन थियो खादो कोन खादो छा हो कांदबे में केड़ियों कचरे पियो अज पर दीन को फिक्र ही कोने को छो जो जहन्नम जन्नत असा के खबर ही कोने असा ओ नन के पढ़ियो ही कोने ना लफ्ज़ जन्नत ही जहन्नम जी हवा कहीं से वाकिफ ना आयूं अल्लाह जी रहमत अल्लाह जी ज़ात लफ्ज़ का से वाकिफ ही ना आयूं तदा तो संगे फिक्र ही कोने वरना कुरान घणो कुरान जादो चाहे इदा तुतला अलैहिम आयातुर रहमान खर्रु सुजदन व बुकिया कुल आमिनु बिही औ ला तुमिनु आओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफा खुशखबरू नींदड़ बनाए करे मोकलियो वियो आया ड्रेजारींदड़ बनाए करे मोकलियो वियो आया नेक अमल कंदो अल्लाह रसूल ये फरमा बरदारी में रहंदो तो दुनिया में रब जो रहमत रब जो बरकत रब जे तरफा कामयाबी ताजा कदम चुमी जो ओ हर दुखे मोड़ ते हर परेशानी गम वारे मोड़ ते अल्लाह जी मदद और नुसरत तवा सा गद हुंदी तवा रास्ता क्रॉस करे वेंदो हजा मशद मैदान में भी कामयाबी जो सर्टिफिकेट साजे हक में हासिल करे जन्नत जा मुस्तहिक बन जी वेंदा पर जे कना तवा अल्लाह रसूल जी नाफरमानी कया गाफिल मस्तिन में बेखबरी में जहालत में अयाशी में उरियानी में गुनाहन में चर्चन में भोगन में गायन में फिल्मन में मंशियात में मौसीकी में हराम खोरी में जिंदगी गुजारिया और मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे जाना तो अल्लाह रब्बुल आलमीन जी नाराजगी ॾाढी खतरनाक नाराजगी रब नाराज थे तो दुनिया वारा तो चंगा भला नेक साले तो परे जी गाला पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान जा लफ्ज बुधाइंदा ओ दुनिया वारा अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात हुआ है जेकर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे रब द मर्जी पवे तो मोहम्मद के पनाह ॾियण वारो ना है अंदाज़ो लगा छाई केड़े बाग जी मोरी आयूं केड़ा ने कमल कया न हिकड़े पलड़े में ॾिसो गुनाह जा कम केतरा बे पलड़े में ॾिसो नेकिन जा कम केतरा ऐं जाना गुनाह जा अंबार नज़र ईंदा पर जेके टुचूं बुचूं नेकियूं कयूं था नी हे असांजा गुनाह नेकियूं खाई पींदा कहिड़ियूं नेकियूं था कयूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त हज एतिरे क़दुरु अहम अमल आहे जो बदलो जन्नत आहे इन हज वारे महीने जा जेके इब्तिदाई 10 ॾिहाड़ा आहिनि इन्हनि जी छा फज़ीलत आहे खबर आहे मुसलमाननि के मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जड़ी पान अजीम शख्सियत सुनन नबी दाऊद सुनन नसाई किताब सियाम के पढ़ी करे ॾिसो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घर वारियूं बयान कनि थियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घर वारियूं ज़ालूं अज़वाज मुतहरात बयान कनि थियूं कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यसूमु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रोज़ो रखंदा हुया यौम आशूरा जो भी रोज़ो रखंदा हुया यौम अरफा जो भी रोज़ो रखंदा हुया व तिसअ मिन ज़िल हिज्जा ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िल हिज्जा महीने जे पहिरें 10 ॾिहाड़नि जा लगातार रोज़ा रखंदा हुया असां ज़िंदगी में कना हिकिड़ो रोज़ो रखियो आहे तो यार हर साल ना जिंदगी सॼी में ना पर असांजे नबी असांजे हबीब जिंदगी में इहो अमल कयो आहे भला असां पंहिंजी ज़िंदगी के एतिरनि सालनि वॼा हिकिड़े साल जा भला 9 रोज़ा के लाॻीतार रखूं हेॾा साहबा किराम जेका मुसलमान नबी के मञींदा हुआ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला न घोड़े ते चढ़े पियो खिले पियो हिकड़े रिका में पैर विझी करे टंग वराए पियो उते खिले पियो सवार पुछा के अली खिली जो पियो इन जे करे खिला पियो तूं मोहम्मद रसूलुल्लाह के इहो अमल कंदे ॾिठो जिन घोड़े ते चढ़िया पियो जिन मुस्कुरायूं पियो इन जे करे आऊं अली मुस्कुरायां पियो नमाज़ूं पढ़ियो था चरिया आहियो छा मुले जे पोयां लॻा सॼो ॾींहुं रुको नमाज़ रुको क़ुरान दुनियादारी कान्हे छा हेॾा अली खे छा चवंदो हज़रत अब्दुल्ला बिन उमर वञनि पिया सवारी ते कंहिं क़िस्म जी का बि तकलीफ़ कान्हे बीहो सवारी बिहारी आहे लही उते वेही रहियो आहे अब्दुल्ला ही छा जे लाइ वेठो आहे
न का कचहरी न को कम कयो थी न को नमाज़ पढ़ी न को कदाई हाजत कई मसलो छा हिते वेठो आहे एॾो कुझु बि कोन्हे को आउं मोहम्मद रसूलुल्लाह सां गॾु हुयो ज़बान करी वञे तव्हां गुज़रिया सवारी तां लही वेठा हुया न अब्दुल्ला बिन उमर तॾहिं वेठो आहे हे आ नबी सां मोहब्बत हे आ नबी जी सीरत अमल ही नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे तरबियत आहे जेका ज़हन में बि वेठल आहे अमल में बि वेठल आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह जो कुरान फरमातो वल फज्र वल यालिन अश्र कसम आहे फज्र जो ऐं 10 रातियुनि जो अल्लाह केरा छा जले कसम जो खणे छा ही ज़रूरत अल्लाह साईं खे कसम खणण जी कॾहिं सोचियो आहे असां ते चवंदो कसम खण कसम खयो त मामलो हल थी वियो को पूरो खणियो सचो खणी वियो हेतिरो अल्लाह जॾहिं कसम खणे न अल्लाह खे कसम खणण जी ज़रूरत कहिड़ी आहे छो पियो कसम खणे वल फज्र वल यालिन अश्र ओ कसम आहे फजर जो कसम आहे 10 रातियुनि जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछा कयूं था सहाबा सगुरनि खां पुछा कयूं था ये 10 रातियुनि जो छा मक़ाम ऐं मर्तबो आहे अल्लाह रसूलुल्लाह वटि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन अय्यामिल अमलु सालिहु फीहिन अहब्बु इलल्लाहि मिन हादिहिल अय्यामिल अशर ओ मुंहिंजा उम्मतियो ॿुधो सारे साल जा सॼी ज़िंदगी जा ॾियारा हिकिड़े बादे नेकियुनि जा अमल कंदा रहो उन्हनि में फ़र्ज़ बि कंदा रहो नफ़िल बि कंदा रहो नफ़िली कम बि कंदा रहो नंढा वॾा नेकियुनि जा अमल कंदा रहो पर ॿुधो मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान कहिड़ो फरमान आहे पाण करीमन फरमायो त जंहिं ख़ुशबख़्त इंसान जी ज़िंदगी में ज़िल हिज्जा जो महीनो अचे थो ईअं 9 ॾिहाड़ा अचनि था पोइ इन्हनि 9-10 ॾिहाड़नि में जेके बि अमल नंढा वॾा करे थो अल्लाह रब्बुल आलमीन खे साल जे पूरे ॾिहाड़नि जे अमलनि खां वधीक महबूब ऐं प्यारा आहिनि फ़क़ालू या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा ॿुधाइनि था अल्लाह जे रसूल वल जिहाद जिहाद खां बि वधीक अमल आहिनि अल्लाह खे प्यारा ऐं महबूब छा इन्हनि ॾिहाड़नि में वधीक अज़मत वारा ॾिहाड़नि जिहाद खां बि मोहम्मद करीम फरमायो हा जिहाद खां बि वधीक अमल अथव पर ॿुधो सवाइ उन माण्हू जे इल्ला रजुलन ख़रज बिनफ्सिही व मालिही फलम यरजिअ मिन ज़ालिक बिशै सवाइ उन माण्हू जे जेको पाण बि हाज़िर थियो आहे जिहाद में माल बि खणी वियो हलियो माल बि कुफार जे हथनि में वियो हलियो पाण बि शहीद थी वियो हलियो इन माण्हू जो मक़ाम ऐं मर्तबो रुतबो ॾियाड़नि जे अमलनि खां आलायो त मां बाक़ी जेके बि अमल आहिनि बाक़ी 12 महीननि जे अमल ॾिहाड़नि में सभिनि खां वधीक अज़मत ऐं रुतबे वारा जेके अमल अथव इन्हनि ॾिहाड़नि वारा अमल अथव एतिरे क़दुरु मा मिन अय्यामिन आदमु इंदल्लाह के बि अहिड़ा ॾिहाड़ा अल्लाह वटि वॾी अज़मतनि वारा न आहिनि अहब्बु इलैहि जेके रब खे वधीक महबूब हुजनि इन्हनि ॾिहाड़नि खां वधीक इन जे करे मोहम्मद करीम खे फरमायो फअक्सिरू फीहिन मिन तहलील व तकबीर व तहमीद ओ मुंहिंजा उम्मतियो ईअं जे करे ॿिया नेक अमल कंदे कंदे हिन 10 ॾिहाड़नि में ला इलाहा इल्लल्लाह बि कसरत सां चवंदा कयो अल्लाहु अकबर बि कसरत सां चवंदा कयो त अल्हम्दुलिल्लाह बि कसरत सां चवंदा कयो अहिड़ा अज़ीम ॾिहाड़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू कतादा सही मुस्लिम अबू कतादा सहाबी राविया नबी संग सवाल कयो त अल्लाह जा रसूल ही यौम अरफा वारो रोज़ो जेको आहे 9 ज़िल हिज्जा जो इनजी छा अज़मत आहे इहो अमल करण सां रोज़े वठण सां भुख ने बर्दाश्त करण सां मिलंदो छा नबी से फरमायो तो युकफिर सनतल मादियत वल बाक़िया हिकिड़ो रोज़ो रखंदो अल्लाह कारण हिकिड़ो रोज़ो अल्लाह कारण रखंदो ज़िंदगी जो गुज़रियल साल उनमें तव्हां गुनाह कया हूंदा अल्लाह से उहे गुनाह सिर्फ़ु रोज़ो रखण जे करे माफ़ करे छॾींदा एॾो वॾो अज़ीम अमल आहे गुनाह छा आहे असांखे ख़बर ई कोन्हे न गुनाह छा आहे असां पंहिंजो पाण खे सुञातो ई कोन्हे त मुस्लमान बि आहियूं या न नबी से फरमायो मोमिन जो मिसाल मोमिन ऐं मुनाफ़िक जो मिसाल गुनाहगार जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिसाल ॾेई करे बंदा पाण करीमन फरमायो मुनाफ़िक माण्हू आहिनि मुनाफ़िक माण्हू ओ अची करे मुंहिंजे नक ते मक्खी वेहंदी या मथे ते मक्खी वेहंदी मक्खी उॾामे माण्हू खे
गुनाह जी ख़बर ई कान्हे का गुनाह आहे छा गुनाह कंदो वेंदो ॼण की मच्छी आहे वो मच्छर आहे बसि हिनखे लोड़ाईंदो पियो वञे जी हालत इहा आहे देख दंद ते भुतल आहियूं कहिड़े रस्ते ते हलूं पिया नबी से फरमाया जो उन में माण्हुनि में शामिल त कोन था थियूं त गुनाह जी परवाह ई कान्हे साहबा किरम नंढड़े नंढड़े गुनाहनि खे कबीरा गुनाह सम्झंदा हुया तव्हां इन्हनि खे नंढो गुनाह सम्झो था हत्ता के सही बुखारी जा अल्फाज़ पाण करीमन फरमायो त हिकिड़ो माण्हू कचहरी कंदे कंदे ॻाल्हाईंदो आहे ज़बान मज़ा अहिड़ो जुमिलो हुनजी ज़बान मज़ा निकिरी वेंदो आहे जो सॼी ज़िंदगी जे काई कयल कमाई हज रोज़ा सदका नफ़ल फ़रियादो सभु ज़ाया थी वेंदो आहे जो जहन्नम इन माण्हू जे लाइ इंतज़ारु हिकिड़ो जुमिलो को निकिरी वियो आहे जो भले बेख़बरी में निकिरी वञे हलियो शरीयत चवे थी मुहासिबो कयो चौकीदारी कयो पंहिंजे अमलनि जी जाइज़ो वठो पंहिंजे कचहरियुनि जो पंहिंजे अमलनि जो त कहिड़ा अमल पिया करियूं हाणे फरमायो त अमल कंदे कंदे ज़िंदगी गुज़ारींदे कचहरी कंदे कंदे मां भले काफ़िर आहे केतिरो बि कुफ़ुर कयो हुजे त कचहरी कंदे अहिड़ो जुमिलो जी ज़बान मुंहिंजा निकिरी वेंदो आहे गुनाह सभु ख़तमु थी विया आहिनि जन्नत इहा मुंतज़िर हूंदी आहे नेकी जो अमल ऐं गुनाह जी ख़बर मुसलमान खे ई हूंदी आहे मोमिन खे ई हूंदी आहे असांखे न नेकी जी ख़बर आहे न असांखे गुनाह जी ख़बर आहे जो क़यामत वारे ॾींहुं हिकिड़ी हिकिड़ी नेकी लाइ जॾहिं तड़पंदा माण्हू तॾहिं क़दुरु पवंदो त नेकी छा आहे नेकी छा आहे माउ वटि वेंदा पीउ वटि वेंदा भाउ वटि वेंदा सोट वटि वेंदा मासात वटि वेंदा पुपाट वटि वेंदा चङे मुच वटि वेंदा वॾेरे वटि वेंदा कोमारे वटि वेंदा उस्ताद वटि वेंदा शाह वटि वेंदा मुर्शिद वटि वेंदा ओ साईं हिकिड़ी नेकी जी ज़रूरत आहे हिकिड़ी नेकी खुटी पई आहे सभु केरु ख़ुदि हणी करे दुदकारे छॾींदा अॼु असां पंहिंजे नफ़्स जे अलमीअ में फाथल पिया आहियूं अॼु असांखे पाण खे नेकियुनि जी ज़रूरत आहे हिकिड़ी नेकी असां तोखे कीअं ॾियूं ओ मुस्लमान गौर कयो अल्लाह जो क़ुर जादो फरमाए क़यामत वारो ॾियारो थींदो कंहिं क़िस्म जा का बि नसब का रिश्तेदारी का यारी का मोहबत का बि कान मिलंदी ओॾे ॾियारे ते केरु कंहिंखे सुञाणण जी बि कोन कंदो जो ॾिसी में पवंदा त फिलाणा सुञाण फिलाणो आहियां पर अल्लाह जो क़ुर फरमाए थो ना वतक़त्तअत बिहिमुल असबाब ओ हिक ॿिए जा नाता पाण ई हिक ॿिए सां तोड़े छॾींदा अॼु हिन जे करे होॾां विया हुन जे करे होॾां विया हुन जे करे होॾां विया न रोदे जी परवाह न नमाज़ जी परवाह न दुआ जी परवाह न नेक अमल जी परवाह पर क़यामत वारे ॾींहुं इहे हेॾां होॾां वारा के कम बि कोन ईंदा सभु जा सभु पंहिंजे मुंहुं रुख पाण हूंदा त मुंहिंजो नफ़्स बसि मुंहिंजो नफ़्स आहे अल्लाह करीम फरमायो फमन थक़ुलत मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल मुफ़्लिहून हा क़यामत वारे ॾींहुं ख़ुशबख़्त इंसान होए त जिन्हनि जा नेकियुनि जा पलड़ा भारी थी विया हलिया उहे कामयाब थी वेंदा हलिया ही रब जो क़ुर चए थो वमन ख़फ़त मवाज़ीनुहु फउलाइका अलज़ीना ख़सिरू अनफुसहुम फ़ी जहन्नम ख़ालिदून हा तबाही बर्बाद थी विया हलिया उहे माण्हू ओ जिन्हनि जा नेकियुनि जा पलड़ा हल्का थी विया हलिया गुनाहनि जा पड़ो गरा थी विया हलिया रब जो क़ुर फरमाए थो रणो सिबारो सूरत जहन्नम में वेंदा हलिया जहन्नम में बसि विया ॻाल्हि ख़तमु न तल्फ़उ वजूहहुमुन नार वहुम फ़ीहा कालिहून बाहिरी का ख़बर ई कान्हे का त बादशाह मोहम्मद करीम फरमायो जेकॾहिं आऊं तव्हांखे ॿुधायां त जहन्नम जा अज़ाब छा आहिनि अल्लाह खां दुआ करे त तव्हां रोज़ रड़ंदे ज़िंदगी गुज़ारींदव तव्हां खां ख़ुशियूं विसरी वेंदियूं आहियो ख़ुशियूं त परे जी ॻाल्हि आहे जे ज़ाल जे करे पीउ सां विढ़ंदा आहियो माउ सां विढ़ंदा आहियो भाइरनि खां जुदा थींदा आहियो भेणनि जा हक़ खाई वेंदा आहियो हलिया ओ ये ज़ालूं बि तव्हांखे विसरी वेंदियूं जो तन्हाई में वञी करे ज़िंदगी गुज़ारे करे अल्लाह जी इबादत में ज़िंदगी गुज़ारे दुनिया मां राह रवाना थी वेंदव हलिया एॾी जहन्नम ख़तरनाक तल्फ़उ वजूहहुमुन नार वहुम फ़ीहा कालिहून ओ जीअं ई जहन्नम जे वेझो थींदा अल्लाह जो क़ुर फरमाए थो जहन्नम पहिरें झटके में हिन जा नूरानी ख़ूबसूरत क्लीन शेव मेकअपन वारा ठहियल ठुंगड़ सुहिणा ख़ूबसूरत चेहरा साड़े करे कारा धुंध करे छॾींदे वल्लज़ीन कसबु सय्यातु जज़ाउ सय्यतिन मिस्लिहा व तरहकुम ज़िल्ला अल्लाह जो क़ुर फरमाए थो ओ जिन्हनि जेके पुछड़ायूं कयूं जो हिकिड़ी हिकिड़ी पुछड़ाई जो बदिलो हुन जे मिस्र ई मिलंदो छा मिलंदो अल्लाह जो क़ुर जे तो जहन्नम जे हवाले कया वेंदा
ओ कद डिगा ताकतवर ज़ातूं क़ौमो हसब नसब दौलतूं पावर सब जा सब रायगान तबाह हो फना थी वेंदा जा हलक अन्नी सुल्तानिया वॾा वॾा बादशाह चवंदा त ॿियो त ख़बर अॼु मुंहिंजे बादशाह किथे आहे उन मूंखे तबाह करे छॾियो मूंखे माल मूंखे को बि फ़ाइदो कोन ॾिनो आहे रब्बुल आलमीन जो क़ुर फरमाए थो ओ जहन्नम जे अंदरि पवंदा ओ हिननि जा चेहरा एतिरा त कारा थी वेंदा जीअं दुनिया में कारा थी राति थींदी आहे अल्लाह जो क़ुर फरमाए थो एॾा सही रख थी वेंदा हलिया अड़े सुहिणो त छोरो केॾो छोकिरी केॾी सुहिणी हुस्न तो साईं फिलाणे मुर्शिद जो वञी चेहरो ॾिस न भई फिलाणे वॾेरे आहे वॾेरो फिलाणे जो हुस्न खानदान वॾी ॻाल्हि आहे पर अल्लाह जो क़ुर फरमाए थो न गुनाहगार आहे मुशरिक आहे काफ़िर आहे मुनाफ़िक आहे बेनमाज़ी आहे बेरोज़ाइतो आहे बेहजो आहे क़ुर जो मुनकिर आहे हदीसनि जो मुनकिर आहे मोह आहे जहन्नम में वेंदो हलियो दुनिया ॾिसंदी सुञाण वारा सभ ॾिसंदा कारो मोह लॻो पियो हूंदो तंगी सां जे कारी राति थींदी आहे सभु सम्झंदा थी को टुकड़ो काराठ जो पटे करे हुनजे मोह ते लॻायो इहो त सिर्फ़ु ॿाहिरि मशर जे मैदान में कारो मोह तंगी सां मलियो वेंदो अॻिते त अञा बाह अञा जहन्नम आहे जंहिंमें हिनखे दाख़िल थियणो आहे कहिड़ो अमल कयो आहे असां बचण जे लाइ उहा बाह कल्ला इन्नहा लदा नज़ाअतन लिशवा ख़बरदार छा था चओ अल्लाह जो मुंहिंजो धीउ मुंहिंजो पुट मुंहिंजी घरवारी मुंहिंजी बिरादर रिश्ते सभु जहन्नम में विझ पर मूंखे छो टकारो ॾे फरमाई कल्ला इन्नहा लदा हरगिज़ न हे भड़कंदड़ बाह नज़ाअतन लिशवा अहिड़ी ख़तरनाक भड़कंदड़ बाह जीअं वेझा थींदो हॾनि तां गोश्त सड़ी रख थी छणी वेंदो हले एतिरे क़दुरु ख़तरनाक बाह पवण सां छा हालत थींदी तदो मन अदबर व तवल्ला अॼु रड़ियूं पियो करे क़ुर चए थो 19 सिपारो सूरतुल फुरकान ओॾीमहिल मौत मौत अॼु मरां त जान छुटे क़ुर चए थो ला तदुल यौम सुबूरन वाहिर वदू सुबूरन कसीरा अॼु हिकु मौत न केतिरियूं जेतिरियूं घुरिजी सघो था तलब करे सघो था पंहिंजो पाण ते आणे सघो था मौतूं आणियो फनायो आणो ख़ात्मो आणो पर अॼु ख़ात्मो मुमकिन ई कोन्हे को नामुमकिन ई महाल आहे जहन्नम तव्हांजो मुक़दर आहे अल्लाह जी लानत आहे अल्लाह जो गज़ब आहे सड़नो आहे तदो मन अदबर व तवल्ला दुनिया में तोखे ॿुधायो हो न तूं जहन्नम ॾाढी ख़तरनाक अथई पर तो छा कयो पुछ ॾिनई निमाज़ पढ़ी तूं त छा न पढ़ी इंशाअल्लाह अल्लाह गफ़ार बख़्शण ही सभु आयतूं कंहिंजूं आहिनि ही हदीसूं सभु कंहिंजूं पिया ॿुधायूं छा उनजी शरीयत कान्हे छा ही अज़ाब केरु पियो ॿुधाए पियो त मन अदबर व तवल्ला जंहिं ॿुधण खां पोइ अध में मोह ॾेई करे अमल छा चवंदा नी एतिरो दम अथई त मोह ॾेई करे ॻाल्हाए न पुठनि सां छो पियो ॻाल्हाए सिंधी में ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे अड़े मुड़ुसु माण्हू आहे त मैदान मल्हाए न घर वञी करे गोड़ पियो करे पंहिंजी बिरादर में वञी करे गोड़ पियो करे क़ुर चए थो तदो मन अदबर व तवल्ला तव्हांखे सॼो वियो न अचो निमाज़ पढ़ो रोज़ा रखो गुनाह छॾियो नेक अमल कयो जहन्नम खां बचण जी तयारी कयो जन्नत में त पर तव्हां चओ मन अदबर व तवल्ला पुठ ॾिन वई मुंहुं फेरे हलिया वियो अञा फजमा अवा बसि पैसो 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 दौलत क़ुर चए थो गॾु कयव न ॻिणी ॻिणी गॾु कयव न हाणे इहो पैसो अथव इहा दौलत अथव वञो हेॾी वञी जोड़ो कमायो अलाह जा बाना छा असां ज़िंदगी लॻी केतिरा नेक अमल कयूं पिया अल्लाह वटि हिकिड़ी नेकी सुभान अल्लाह चयो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो के बि सिदके दिल सां सिर्फ़ु सुभान अल्लाह चवंदो आहे अल्लाह करीम इन जे बदिले में जन्नत में हिकिड़ो वण लॻाईंदो आहे वण वल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन इन माण्हू जे लाइ ज़मीन ऐं आसमान जो खाल अजर सां भरे छॾींदो आहे अल्लाहु अकबर चवण सां केॾो नतीजो हूंदो अल्लाह वटि असांजी इहा इज़त आहे इहा अज़मत आहे पर रब खे असां 24 कलाकनि मां 75 मिंट 15 वक़्तु 5 नमाज़नि जे लाइ फी नमाज़ डिवाइड कयोसि फी नमाज़ जे लाइ 15 मिंट 75 मिंट असां 5 वक़्तु पंहिंजे रब खे नथा ॾेई सघूं सॼी ज़िंदगी जा सालो रातूं कई 24 कलाक गुज़री विया खाईंदे सुम्हंदे फिरंदे हेतिरियूं रब जूं नेमतूं इस्तेमालु कंदे गुज़ारियूंसीं पर को क़दुरु को एहसास कोन्हे को एहसास तॾहिं थींदो आहे न
जन जवान थी वियो हलियो ऐं घर में लत खोड़े सुतो पियो हुजे पोइ जंहिंमहिल माउ पीउ जे तरफ़ां ज़ीबट ईंदा निकर वञ मज़दूरी ते पोइ ख़बर पवंदी आहे या शादी कराए छॾियो पोइ रननि जे महिल तओ बचाईंदी आहे आण अचो आण खंड चाह पोइ ॿ रस्ता या त सटको कुटको पिटको शुरू पोइ छा इहे शुरू खां वठी असांजी रन ठहे ई कान रन वारा दाऊं कनि शुरू खां वठी असांजी न्याणी साईं छोरो ठहे ई कोन छो कोन था ठहो अहिड़ी तरबियत तालीम ॾिनी छो न आहे जहिड़ा थींदा ई मईशत आहिनि जहिड़ा थींदा ई ख़र्च था आहिनि जहिड़ा थींदा ई घर जी पूरी न करण था आहिनि हा होॾ फिलाणी छोकिरी सां ॻाल्हाए थो ओॾे ई ॾे पियो मूंखे चइबो आहे ॿी शादी कंदो त ओॾे ई ॾे पियो ओॾे छो थो वञे भई छो थो वञी सही ॻाल्हि आहे छो थो वञी होॾां वञो पिया रब जे दर ते न अल्लाह खां माफ़ी न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम पढ़ण जे लाइ न तरबियत हासिल करण जे लाइ न असीं मुस्लमान आहियूं अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान फरमाए थो त जहन्नम जी बाग एतिरो मोहम्मद करीम फरमायो मुस्नद अबी आला में हदीस जेके जहन्नमी खुराक खाईंदा न खुराक ओ जीअं खुराक खाईंदा अंदरां आंद्रा गुंडा सड़ी रख थी गंद थी करे पेशाब जी जॻह तां निकिरंदो इहो गदूद इहो किन इहो धप मोहम्मद करीम फरमाए थो सिर्फ़ु हिकिड़ो टोयो हिकिड़ी बाल्टी खणी करे न दुनिया में हारियो दुनिया जहान में जेके बि मख़लूक़ आहिनि सभिनी बदबू जे करे मरण लॻंदी अंदाज़ो लॻाए इहो ते खाधो खुराक आहे अॼु जेके वॾे फ़ख्र सां पान गुटका नास नस सम्झाईंदे तमदन अछी ॾाढ़ी हली पर न साईं नास मरण जीअण असांजो नास अदाज में ॾींदा न बाबा नास न छॾींदा न स्वार न छॾींदासीं गुटका पिया खाऊं गुटको अहिड़ो गंद अहिड़ी किनी बदबू शइ कीअं वात में विझंदा आहियूं अरे अल्लाह जा बानो बसर थूम हलाल शयूं आहिनि अल्लाह करीम पैदा ई खाइण जे लाइ कयूं आहिनि पर अल्लाह करीम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ुबानी असांखे हुकुम पियो ॾे जेकॾहिं इहा कच्ची थूम कच्चो बसर कच्ची मूरी तव्हां खाई करे मस्जिद में आयो त अल्लाह जा रहमत जा फ़रिश्ता तव्हांजे वेझो ई कोन्ह अचनि जेके हराम शयूं नास नसवार सिगरेट गुटका ज़ेड एकी पान पारक इहे चर्स इहे खाइण सां पीअण सां अल्लाह जी रहमत वेझे हूंदी कहिड़ा मुस्लमान आहियूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही यौम अरफा जो रोज़ो रखण सां गुज़रियल ज़िंदगी जे करे साल जा गुनाह बि माफ़ ईंदड़ ज़िंदगी अञा आई कान्हे का अञा उहो साल आयो कोन्हे को उन जा बि जेके बि गुनाह असां खां थियणा त अल्लाह से एडवांस में माफ़ करे छॾींदो आहे बोनस मिलंदो आहे केॾी ख़ुशी थींदी आहे हो ने गेम वारनि खां पुछा थो करियां जेके वीचारा गेमूं खेॾंदे बोनस वठंदा केॾी ख़ुशी थींदी अथनि हेॾा पोयां तबाही करे आया नज़र कोन ईंदनि बोनस मिलियो न सभिनी खे ॿुधाई अथई अल्लाह जा बानो कहिड़ी ज़िंदगी था गुज़ारियूं क़बर यादि आहे उहे जेके क़बरनि में दफ़न करे आया थी उहे यादि आई न असांजा मिट माइट हिते मिट माइटनि दोस्तनि यारनि जे करे दीन छॾियो वेठा आहियूं न खणी कुलनि ते दफ़न करे ईंदा आहियूं वरी कॾहिं बि इल्ला माशाल्लाह के चंद माण्हू ॾेई वञनि था त वञनि था न त बसि ओ क़बरूं ढही वियूं उते जा जानवर पखी कोटनि बा कॾहिं उते कोन वियासीं का क़बर ते वञी करे का दुआ उन जे लाइ करियूं या का निमाज़ पढ़ी करे हिते दुआ कयूं तॾो थियो तॾे ते खाइण पीअण जे लाइ सभु गॾु अज़ान आई आहे तॾे वारा जेके मालिक हूंदा आहियो न अवल त तॾो शरीयत में ई कोन्हे कांध पा शरीयत में कोन्हे पर जे हालत असांखे सम्झ में अचे ई कान थी पेट आहे न चांवर आहे न गिरह आहे न कीअं था असीं मुड़ूं मौली साहब असीं जेके घुटको नास नसवार दॿियो खायो था वञूं त हे त चांवर आहिनि हे त देग आहे कीअं छॾींदासीं जे हालत असांखे छॾणी कोन्हे असांजो ज़हन गुलाम थियल आहे खाधे पीते जे लाइ बसि पेट जे लाइ पोइ हराम जो हुजे या हलाल जो हुजे असांखे पेट में विझणो आहे होॾां कोन वियासीं जंहिंजे करे हिते दुनिया जहान सां फिटायोसीं जहिड़ा कयासीं घर फिटायासीं उहो यादि ई कोन आहिनि अल्लाह जा बनो कहिड़ी असांजी ज़िंदगी आहे कहिड़ी ज़िंदगी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ईंदड़ ज़िंदगी जो साल जा हिकिड़ा गुनाह साल जा अल्लाह रब्बुल आलमीन एडवांस में माफ़ करे छॾींदो आहे अहिड़ा अज़ीम अमल असांखां कोन था थियनि अचो पंहिंजी इस्लाह कयूं क़ुरान पढ़ूं हदीस पढ़ूं हर नेकी जे अमल जो पाण क़दुरु कयूं जे पंहिंजा घर में साज़ो सामान बनी ॿारहां संभालींदा आहियूं माल मता संभालींदा आहियूं नेकियूं वॾी दौलत आहे नेकी जो अमल करण खां पोइ अल्लाह जो क़ुरान आहे 18 सिपारो सूरतुल मोमिनून
वल्लज़ीना युतूना मा अतौ व क़ुलूबुहुम वजिलतुन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन। अल्लाह जी राह में ॾियनि था, नेकियुनि जा अमल कनि था, पर करण खां पोइ पुछ छंडे हलियो कोन था वञनि, गाफ़िल कोन था थियनि। उन्हनि खे मोमिन संभालनि था। मूं जेके नमाज़ूं पढ़ियूं आहिनि क़बूल थियूं कोन थियूं, क़बूलियत जे दर्जे ते पहुतियूं कोन पहुतियूं, रोज़ा रखिया अथमि, क़ुर पढ़ियो अथमि, दुआऊं कयूं अथमि, अज़कार कया अथमि, उन्हनि जी पोयारी कनि था, संभाल कनि था। कीअं था संभाल कनि? अमा आयशा जी मली आयत ॿुधी चई अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा पोइ इहे चोरियूं कंदा आहिनि छा, शराब वॾी पीअंदा आहिनि छा, जो एॾा वॾा फ़िक्रमंद रहंदा नेकियुनि जे अमल करण खां पोइ? चई आयशा न, इहा ॻाल्हि कोन्हे। नेकियुनि जो अमल करण खां पोइ मोमिन जी छा निशानी आहे? समझदार माण्हू जी नबी जो उम्मत जी अलामत छा आहे? नेकी जो अमल करण खां पोइ वरी बार बार ता हयात दुआऊं घुरंदा, अल्लाह जेके नेक अमल गुज़रियल कया आहिनि माफ़ फरमा, अल्लाह माफ़ी क़बूल फरमा, क़बूलियत जे शर्फ़ खां महरूम न कजाए, अल्लाह पंहिंजी रहमत नसीब फरमा। उनजी पोयारी कंदा। असीं निमाज़ पढ़ी आयासीं, वॾो को जिहाद करे आयासीं, का पहाड़ टोड़े आया, निमाज़ पढ़ी आया आहिनि, जुमे जी गुनाह माफ़ थी विया, हाणे मुसलमान आहियां न। निमाज़ हिकु पढ़ी आहे, ॿी नमाज़ पढ़ण जे लाइ ईंदासूं, दुआ कंदा तो अल्लाह हे तो तौफ़ीक़ ॾिनी आहे, हे बि क़बूल कर, जेके पोयां पढ़ियो आहिनि उहे बि क़बूल कर। पर सम्झंदो केरु आहे? अल्लाह जो क़ुर घणो फरमाए सयज़्करु मन यख़्शा व यतजन्नबुहल अश्क़ा। अल्लाह जो क़ुर फरमाए तो इहे ॻाल्हियूं सम्झंदा उहे, इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल उहे कंदा आहिनि ओ जिन्हनि जी दिलि में रब पाक जो ख़ौफ़ आहे, रब पाक जी मुहबत आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानियुनि जा ख़तरनाक नतीजनि जो ख़ौफ़ दिलि में समायल आहे। ओ तनहाई वारो सफ़र आहे, इज़राइल जे महिल ईंदो, मरण वारे खां सवाइ ॿियो कंहिंखे बि ॾिसण में कोन ईंदो, उनखे को बि रहम कोन ईंदो। उन वक़्तु जेका तकलीफ़ मिलंदी, अज़ियतूं मिलंदियूं, जंहिं माण्हू खे उन शइ जो ख़ौफ़ आहे उहो नसीहत पिराईंदो, उहो सम्झंदो, उहो ज़िंदगी में तब्दीली आणींदो, गुनाहनि जो बाइकाट कंदो। हा हा अॻिते कारी कुठी सफ़र आहे, केतिरो ॻोठ खां क़ब्रिस्तान परे आहे, कहिड़ी क़बर में वेंदासीं ख़बर आहे, उते क़बर में छा मंदर थींदा, छा हालात हूंदा, उते केर बि साथ ॾियणु कोन ईंदो। जंहिंजी दिलि में इन शइ जो ख़ौफ़ रखियल आहे त उहे ई सम्झंदा, उहे नमाज़ूं पढ़णु शुरू करे छॾींदा, उहे पंहिंजे रब पाक खां माफ़ियूं घुरणु शुरू कंदा, उहे गुनाहनि वारी ज़िंदगी जो बाइकाट कंदा। वज़क्किर बिल क़ुरान मन यख़ाफ़ु वईद। मोहम्मद करीम ओ जिन्हनि जी दिलनि में ख़ौफ़ रखियल अल्लाह जे अज़ाबनि खां डिॼंदा, क़ुर पढ़ी करे उन्हनि खे ॿुधा त क़ुर उन्हनि खे फ़ाइदो ॾींदो, सुधारो आणींदा। जेके डिॼनि नथा उहे सुधरंदा, जेकॾहिं नथा सुधरूं न पोइ केर बि ईअं न चवे त असीं रब खे डिॼूं था, रब खे मञूं था। न, अल्लाह जो क़ुर चए थो डिॼण वारा सुधरंदा आहिनि, गुनाह छॾे ॾींदा आहिनि। वयतजन्नबुहल अश्क़ा, बदबख्त नामुरादो इंसान। अल्लाह जो क़ुर आहे, फरमाए जेके बदबख्त इंसान नामुराद आहे उन्हनि खे केतिरो बि सम्झायो न, को बसर कोन थींदो, का बि तब्दीली कान ईंदी। الذي يصلى النار الكبرى ثم لا يموت فيها ولا يحيا। भले मुसलमानी जी दवा कंदे नमाज़ूं छॾे ॾियो, क़ुर पाक जी तालीम ते अमल न कयो, सुधारो न आणियो, गुनाह न छॾियो, हराम न छॾियो, भले शिरक कयो, कुफ्र कयो, हराम कयो, बिदअतूं कयो, अल्लाह जो क़ुर फरमाए थो डिॼण वारा सुधरी वेंदा, सभु छॾे ॾींदा। जिन्हनि जे दिलि में ख़ौफ़ कोन हूंदो उहे केतिरो बि सम्झायो पर कोन छॾींदा। उहा ई ज़िंदगी सम्झाइण खां पहिरियां जेका हुई उहा ई वरी बाद में पिया गुज़ारींदा। वज़क्किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन। नसीहतूं सम्झाणी क़ुर जो आयतूं, या आदाब, या नेमतूं, या अल्लाह जी रहमत, या मोहम्मद करीम जे फरमा बरदारी मोहब्बत उन्हनि खे फ़ाइदो ॾींदी आहे। जेके ईमान वारा हूंदा आहिनि उहे सुधारो आणींदा, जेके बेईमान हूंदा, मुनाफ़िक़ हूंदा, केतिरो बि सम्झायो उहे कोन सुधरंदा, वरी उहे गुनाहनि वारी हूंदा। अल्लाह करीम खां दुआ अल्लाह से मूंखे अवां खे अमल इस्लाह जी तौफ़ीक़ फरमाए। आमीन।